दुनिया सभु दरिया कोकू तारू तंहिंमें हिकिड़ी लहर लोभ जी ॿियो आतिशी ओड़ा तालबन थिया मोड़ी चारियूं मकड़ियूं ऐं हीअ अॼु जो जेको नौजवान आहे असांजो हीअ असांजी तहज़ीब जंहिं क्रीम ते पहुची आहे जंहिं नतीजे ते पहुची आहे उन नौजवान खे कीअं था दुनिया जा माण्हू ॾिसनि यूरोप जा माण्हू ऐं उन्हनि खां वधीक ॿियो केरु जेको आहे सो उते जे माण्हुनि खे ॾिसी सघे थो। पोइ कल्ह पाण जिते हीअ कचहरी छॾी हुई ऐं उते इहो पाण बैत लतीफ़ साईं जो पढ़ियो हो त किनी घुरिजे कलमो लव लॻव लाइ माण्हू जा ॿ हिकिड़ा ॼण त हिकिड़ा ॿ पार्टियूं थो माण्हुनि जूं ठाहे। हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जिन जेके मुस्लमान आहिनि उन्हनि कलमो पढ़ियो आहे उन्हनि ऐं ॿिया बि अहिड़ा माण्हू आहिनि जेके उहे बि मुस्लमान उन्हनि बि कलमो पढ़ियो पर हिकिड़ा माण्हू आहिनि जेके हिन रस्मुनि में रवाजनि में रीतुनि में बसि जीअं अॿे ॾाॾे खां ॿुधूं ईअं जेके उन में जेको आहे सो लॻा पिया आहिनि पोइ उन फ़ाइदो नुक़सानु उन सां उनजो को वास्तो कोन्हे को। ॿिया माण्हू आहिनि जेके उन खां बग़ावतूं उन्हनि खां करे वेठा आहिनि ऐं जेको आहे सो उन्हनि जे रीतियूं रस्मुनि सां उन्हनि जो तालुक़ु कोन्हे उन्हनि जो उहे जेको उहे कनि था सोचे सम्झी कनि था ऐं अञा ताईं कंहिं ॻोल्हा में आहिनि त को सुठी ॻाल्हि को सुठो नज़रियो को सुठो फार्मूलो ज़िंदगी जो अचे त असीं माना उहे माण्हू उहो जेको रिवायती तौर ते जेको थिए पियो जेको मज़हबी तरीक़नि सां उन खां उहे बाग़ी आहिनि उहे माण्हू पर उहे जेके कुझु कनि था उहे बहितर कनि था। इहो अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे हिते फर्ज़ु कयो अॼुकल्ह पंहिंजो पाण खे सूफ़ी सॾाइनि था ऐं चङा माण्हू सॾाइनि था ख़ुदा करे सभु चङा माण्हू थियनि ऐं सभु माण्हू हुजनि त उन में लतीफ़ साईं उन ॿिन्ही माण्हुनि जी ॼण त हीअं हिकिड़ो शिकिल थो कढे ॿिन्ही माण्हुनि खे जेको आहे हिकिड़े माण्हू हिकिड़नि जे लाइ चवे थो त किनी घुरिजे कलमो लव लॻव लाइ चई फ़िक्र सी फेराए त हम्बा खे हक़ चई माना हिननि माण्हुनि खे जेको कलमो थो खपे माना ही इस्लाम थो जिन जे लाइ खपे या क़ुर हिननि खे जिन मक़सदनि लाइ खपे उहे कहिड़ा मक़सद आहिनि उन लतीफ़ साईं कलाम पाक जा ॿ हिकिड़ा इस्तिलाह खणी थो अचे ऐं हर इस्तिलाह में ईअं सम्झो त कंहिं में 300 कंहिं में 250 ऐं कंहिं में 25 कंहिं में 30 कंहिं में 50 में आयतूं ऐं लव गॾु इस्तेमालु थिया आहिनि लॻव अलॻि इस्तेमालु थियो आहे माना लव ऐं लव अहिड़ा कम जंहिंजो को नतीजो न निकिरे फज़ूल बेकार कमु सॼो ॾींहुं ताईं पोरियो करियो शाम जो नतीजो कुझु बि न निकिरे इहो थियो लव। ॿिया लॻो माना बेकार कमु माना बेकार ॻाल्हियूं हिकिड़ा कमु बेकार करियो ॿियो वरी बेकार ॻाल्हियूं करियो माना सॼो ॾींहुं तव्हां मीटिंगूं करियो जेको आहे सो तव्हां हिते वञो हुते वञो भॼ भॼा लॻी पई हुजे नतीजो कुझु न निकिरे छो त तव्हांजी न को नियत सही आहे न को तव्हां इन ॻाल्हि में संजीदा जेके इन ॻाल्हि में हुआ त माना हिकिड़ा माण्हू जेके आहिनि सो उन्हनि खे इहो मज़हब इन लाइ खपे थो त हुननि खे मड़ी वक़्तु गुज़ार उनखे पंहिंजा ज़ाती मफ़ाद हासिलु करणा आहिनि दुनिया सां उन्हनि जो को बि तालुक़ु कोन्हे को ऐं ॿिया माण्हू अहिड़ा आहिनि कहिड़ा आहिनि जेके सोचीनि था गौर फ़िक्र कनि था त उन्हनि लाइ लतीफ़ साईं चवे थो त फ़िक्र सी फेराए त हम खे हक़ु चई छो त असीं सदाईं चवंदा आहियूं हक़ु मौजूदु असीं चवंदा आहियूं भली ॻाल्हि आहे हक़ु मौजूदु पर हक़ु मौजूदु आहे कोन नाहक़ मौजूदु आहे उन नाहक़ जे ख़िलाफ़ु जेसीं जंग न कंदो इहो जेको रत जो दरिया जेसीं नाहक जो नथा झागियो तेसि ताईं तव्हां कीअं जेको आहे हक़ु मौजूदु करे सघंदो। ऐं इहो लतीफ़ साईं ॿुधाए थो जेकर तव्हांखे कुझु करिणो आहे त चेंज यूअर सेल्फ बाए आइडियोलॉजी कंहिं नज़रिए जी बुनियाद ते पंहिंजो पाण खे तब्दील कयो उसूल पैदा कयो ज़िंदगी जा क़ाइदा कानून ख़ैर असां त हूअं ई जेको आहे सो पिया ॻाल्हियूं कंदासीं ऐं पर हीअ जेके दुनिया जा जेके वॾा जेके माण्हू आहिनि कल्ह जेको आहे पाण हुनजी ॻाल्हियूं पिया कयोसीं की जेको आहे सो मोहतरम ममफोर्ड साहब जेको आहे इहे अमेरिका जो जेको आहे सो आलम सगोरो माना उहो उन्हनि ख़्यालनि जो इज़हार कुझु वक़्तु अॻे कयो हो उन खां पोइ हू उन ई सिलसिले में पंहिंजी आख़िरी जेको किताबु हुन लिखियो द कंडक्ट ऑफ लाइफ उहो ज़िंदगी जो जेको कानून जेको आहे उनजे हिकिड़ो किताबु जेको उन लिखियो त उन में लिखे थो असां तारीख़ में उन मक़ाम ते पहुची चुका आहियूं माना असां मां मुराद सॼी इंसान ज़ात जी ॻाल्हि करे थो छो त आलम अदीब शायदि सॼी इंसान ज़ात जा ईअं सम्झो त नुमाइंदा हूंदा
असां तारीख़ में उन मक़ाम ते पहुची चुका आहियूं जिते इंसानु ख़ुदि पंहिंजो बदतरीन दुश्मन बणिजी चुको आहे। मग़रबी कल्चर इंसान जो तर्जुमान या रहनुमा न आहे रहियो। उहो इंसान या उहो समाज खां ॿाहिरि जी दुनिया सां तालुक़ रखे थो ऐं उन ख़ुदि इंसान जो दुश्मन जे उन तहज़ीब जे ख़िलाफ़ु सभ खां शदीद तनक़ीद उन खां सवाइ ॿी कहिड़ी थी सघे थी त सवाइ उनजे त उनजे ज़रिए इंसानु पंहिंजे मथां तबाहियूं आणे रहियो आहे। उनखे इंसानी ज़िंदगी सां का बि दिलचस्पी कान्हे। मन इहे ॻाल्हियूं अॼु साबित थियूं थियनि त हिननि खे रुॻो ॾोकड़ खपनि, हिननि खे अयाशियूं खपनि, हिननि खे पंहिंजा ज़ाती मफ़ाद खपनि। हीअ सॼी इंसान ज़ात खे जेको आहे सो हीअ माण्हू जेके कोई सघनि था। हीअ ममफोर्ड साहब पंहिंजे आख़िरी किताब द कंडक्ट ऑफ लाइफ में लिखी वियो आहे ऐं अॼु उनजा ही नतीजा यूरोप ॾिए ऐं सॼी सोसाइटी लोड़े पई। यूरोप मशरक़ मशरक़ सभु गॾु थी विया आहिनि ऐं ममफोर्ड साहब लिखे थो त उन तहज़ीब जो नतीजो ही निकिरंदो इन फ्यूचर। माना उन वक़्तु इहे सभु शयूं ॾिठियूं पिए त हीउ जेको तव्हांजो जेको सरमाएदाराणा जेको निज़ाम आहे, हीउ जेको शहनशाही जेको तव्हांजो निज़ाम आहे, जेको तव्हां मुख़्तख़ोर माण्हू पैदा पिया करियो, जे उन तहज़ीब जो नतीजो ही निकिरंदो त उन सां अहिड़ा मशीनी माण्हू पैदा थी। माना केॾी ॾिसो त अॼु जी जेका अकासी पियो हीउ माण्हू करे जे अहिड़ा मशीनी माण्हू पैदा थींदा जेके न पाण लाइ को फ़ैसिलो करे सघण जे क़ाबिल रहंदा। माना हू पाण फ़ैसिलो न करे सघंदा त असांखे छा करणु खपे, छा न करणु खपे, तलकात कहिड़ा हुअणु खपनि ऐं नई ज़िंदगी जो को दग या रस्तो मुक़ररु करे सघण जा अहल हूंदा। उनजो मतिलबु इहो आहे त उहे माण्हू अहिड़ो को निज़ाम ई नथा ठाहे सघनि। जेकॾहिं हू अहिड़ो को निज़ाम ई जेके न ठाहे सघंदा त तव्हांजी जेका ज़िंदगी जेका आहे हीअ बिना ब्रेक जेका असां गाॾी वांगुरु जेका ज़िंदगी वञे पई, उहा ज़िंदगी कीअं बचंदी उहा ज़िंदगी आहे। लतीफ़ साईं असांजो जेको डॉक्टर साहिबु जेको आहे PhD असांजो जेको डॉक्टर आहे, अणपढ़ियो जेको आलिम जेको आहे असांजो दुनिया जो वॾो जेको आहे सो शाइर, हीअ रवायती तव्हांजी जेका पढ़ाई जेका आहे इन खां हू आज़ादु माण्हू, हीअ सॼी काइनातुनि जो किताबु हो माण्हू जो। लतीफ़ साईं फरमाए थो त मुड़ुसनि मोह सनरा खरिया घणो खिलनि। माना हीअ जेके पाण खे अलाए छा थिए हिननि सम्झो चई माहिर थी न महरूमी मरी विया, चिड़ीअ जी चोंभाणी लॼाऊं लुआ, चई हुबा बि हुआ इन ई वादीअ विच में, चई छा हुआ, छा खाधो पीतो, ईअं ॼण झिरकी आहे उहो पाणी जो पुड़ो पी वरी हली वञे। माण्हू बि ईअं ई थियण त अलाए छा छा थो साहिबु सभु कुझु हिते रहिजी थो वञे ऐं मयार थो करे लतीफ़ उन्हनि माण्हुनि ते जिन माण्हुनि दावाऊं कयूं हीअं कंदासीं हीअं कंदासीं। पर लतीफ़ साईं चयो आया हे अहिड़े ॼार में फासी विया हलिया जो हिननि खां असुलु कम ई विसरी वियो त असीं आया छाजे लाइ हुआसीं। मुड़ुसनि मोह सनरा खरिया घणो खिलनि, चई सेता विसरनि आया जिन कमनि सी, चई हू जिन कमनि जे लाइ आया हुआ जिते पोरा करणु आया हुआ, इनकलाब आणणु आया हुआ, हिते जन्नतूं जोड़णु आया हुआ, उहे त सभु हिते रहिजी वियूं हलियूं। आख़िर में ममफोर्ड साहिबु लिखे थो त मग़रबी तहज़ीब जे ख़िलाफ़ु आख़िरी तनक़ीद हीअ आहे त उन मशीनुनि जे बंजर यानी ग़ैर आबाद ऐं संड ऐं महिनत खां ख़ाली दुनिया पैदा करे छॾी। माना हाणे माण्हू जेको आहे सो रुॻो बटण हलाईंदा, वेठे वेठे जेको आहे सो पैसा हुननि जे अकाउंट में ईंदा, माण्हू कमकार कोन कंदा। हाणे इहा ॻाल्हि ही माण्हू 50-60 साल अॻे ई माण्हू करे भई आइडिया त उन ज़माने में इहो पंहिंजो मग़रबी तहज़ीब जे ख़िलाफ़ु आख़िरी तनक़ीद हीअ आहे त उन मशीननि जे बंजर ऐं मोहबत खां ख़ाली दुनिया पैदा करे छॾी आहे। लतीफ़ चवे थो त जॾहिं सॼे जीअ में भतो भते बोड, कहिड़ा करे कोड हींअर पसीतनि खे। इहो सिलसिलो जारी आहे, वरी जेको आहे ॿी क़िस्त में पाण मिलंदासीं ऐं फ़िलहालु इन ते गौर फ़िक्र कजो त असांजो नौजवान जेको आहे सो उहो छा पियो सोचे, कीअं पियो करे, उनखे ई बचाइण जे लाइ असीं सॼी दुनिया जा इहे वॾा माण्हू उन्हनि खां पुछूं पिया ऐं पंहिंजी सम्झी वठूं त उहो जेको आहे सूरत हाल कीअं ॾिसी पोइ कीअं बची सघिजे थो, उनजे लाइ कहिड़ा क़ाइदा, कहिड़ा क़ानून, कहिड़ा उसूल क़ाइमु कजनि जो असीं बची सघूं, उन ते पोइ ॿी क़िस्त में ॻाल्हाईंदासीं। महिरबानी तव्हांजो, ख़ुदा तव्हांखे कुझु न